नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ मटियारी का खबर ॾींदा आहियूं। ज़िले मटियारी में लॉकडाउन ऐं कोरोना वायरस जे इम्कानी मरीज़नि लाइ आइसोलेशन सेंटर क़ाइमु करण समेत ॿियनि इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ हिकु आला सतह गॾिजाणी थी, जंहिं में डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो, पाक आर्मी जे कर्नल काशिफ़, SSP मटियारी आसिफ़ अहमद बुगियो, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 इश्तियाक अहमद मंगी, कोरोना बाबति ज़िले फोकल पर्सन डॉक्टर ज़हीर, DHO डॉक्टर गुलाम रसूल वासवाणो समेत ॿियनि शिरकत कई। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे पाक आर्मी जे कर्नल काशिफ़ चयो त असां हिन वक़्तु ॿिनि मवाज़नि ते जंग विड़ी रहिया आहियूं, हिकु कोरोना वायरस, ॿी जहालत ख़िलाफ़। हिन ज़िले इंतज़ामिया ते ज़ोर ॾिनो त लॉकडाउन ते सख़्ती सां अमल करे माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वञे। जिथे बि माण्हुनि जा मेड़ गॾु थियनि था उते सख़्तु एक्शन खंयो वञे। हिन चयो त लॉकडाउन खे काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, इन करे ग़रीब ऐं मज़दूर तबिको परेशान आहे, जंहिंखे राशन पहुचाइण लाइ ज़िले इंतज़ामिया गैर सरकारी तंज़ीमनि जे सहकार सां तुर्त उपा वठनि। डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो लॉकडाउन दौरान ज़िले जे मजमूई सूरतहाल बाबति गॾिजाणी खे ब्रीफिंग ॾिनी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।